أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. قال النبي صلى الله عليه وسلم: خيركم من تعلم القرآن وعلمه. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه أجمعين. मजा मुहतरम अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, माता की खिदमत में कलाम मुक़द्दस मां ज़िक्रिया तिलावत किया। सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक मां हदीस तवाजी खिदमत में पढ़िया। अज जो जलसो प्रोग्राम सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्वान सां नंढड़न जिन कुरान मजीद पढ़ियो हिक हाफ़िज़ ऐं नाज़रान उन्हनि जे दिस्तार फ़ज़ीलत जे सिलसिले में पंहिंजे रब खे राज़ी करण लाइ, रब जो शुक्रानो अदा करण जे लाइ अॼु जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल जलालुहु अमन वालो तव्हां सां सभिनी खे क़ुरान शरीफ़ जो ॿुधण, सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए। पहिरियां त मां नंढड़नि खे मुबारक थो ॾियां जिन क़ुरान पूरो कयो, उन्हनि जे वालिदैन खे मुबारक, उन्हनि जे उस्तादनि खे मुबारक, जिन मदरसे में ताउन कयो उन्हनि खे मुबारक, जिन अदड़नि अंबड़नि पंहिंजे घरनि मां पंहिंजे हथनि सां मानी पचाए मदरसे ॾे मोकिली उन्हनि खे मुबारक। पर सॼे ॻोठ वारनि खे मुबारक पेश कयां जो अल्हम्दुलिल्लाह अॼु हिन तव्हांजी मस्जिद शरीफ़ मां बचड़नि क़ुरान जी तालीम हासिल कई आहे। ॿिए नंबर ते मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां त तव्हां सां अॼु अहिड़ी महफ़िल में वेठा आहियो, अहिड़े प्रोग्राम में वेठा आहियो जो हिकिड़ा त उतां पंहिंजे घरऊं इन इरादे सां निकिता दुकान बंदि कयूं, घर जो कमकार छॾियूं, निंड छॾियूं,
पंहिंजी ज़रूरियात जा जेके कम उन्हनि खे बि छॾियऊं, घर वारनि खे इतला कयूं अॼु मां वञां थो क़ुरान जे जलसे ते। अॼु हतारनि जे ॻोठ में क़ुरान जो जलसो आहे, ते आलिम सुगुरा ईंदा, अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदा। मां अॼु वञां थो रब जो क़ुरान ॿुधण। पोइ उहो माण्हू जॾहिं उतां घरऊं इरादो करे क़ुरान शरीफ़ जे ॿुधण लाइ निकिरे थो, पोइ कंहिंजो पंधु 2 किलोमीटर आहे, कंहिंजो पंधु 1 किलोमीटर आहे, पोइ ॻोठ जो आहे। जेको बि जेतिरे पंध तां निकिरी अची हिन अल्लाह जे क़ुरान वारे प्रोग्राम में वेठो, सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बाने जे विख विख जे वज़ में अल्लाह ताला जे दफ़्तर में नेकियूं लिखाइण फरमायो। एडी बाबरकत महफ़िल हिकड़ा त इरादे सां आया अची वेठा, पर हिकड़ो हमरा वरी अहिड़ो हुयो जो हुयो कंहिं उन जे माण्हूअ में कमो ॻोठ में वञी पुछा कई अदा फलाणो वॾेरो किथे आहे, मौलवी साहब किथे आहे, बाबा वो तो वियो आहे जलसे ते क़ुरान यार मुंहिंजो हिन में ज़रूरी कम आहे। जलसो किथे आहे? जलसो हतारनि चई यार हाणे हिन सां मिलणो ज़रूर आहे, हाणे भला मां बि वञां थो। उहो अची उन क़ुरान वारी महफ़िल में वेही रहियो, उन माण्हू जे इंतज़ार हाणे इहो उथे ते न कम वेठो आहे क़ुरान जो जलसो हले थो, जलसो पूरो थियो, हाणे उहो उन सां मिले थो कम ॿुधाइण जे लाइ। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेके ॿुधण आया उन्हनि जूं त झोलियूं अल्लाह से रहमत सां भरे थो, पर रब तबारक व तआला मलाइकनि खे थो चए त इन बाने जी बि झोली रहमत सां भरे। मलाइका ॿुधण किथे आयो? पंहिंजे कम सां आयो, वॾेरे जे इंतज़ार में वेठो, सेठ साहब जे इंतज़ार में थियो निकिरे। रब मलाइकनि खे थो चवे त कहिड़े बि इरादे सां आयो वेठो त मां रब जे क़ुरान इन खे बि माफ़। अज़ीज़ दोस्तो, तव्हां वॾा ख़ुश नसीब आहियो जो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे घर में वेठा आहियो ऐं न क़ुरान वारे प्रोग्राम में वेही ऐं रब जे क़ुरान जे ॿुधण जे इंतज़ार में। उन खां बाद में मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां त जेको क़ुरान जेको तव्हां असां जंहिंजे लाइ आया आहियूं ॿुधण आयासीं या पंहिंजे बचनि खे क़ुरान था पढ़ायूं, पहिरें नंबर ते त मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां त न क़ुरान जो तारुफ़ पुछूं त क़ुरान छा आहे, किथां आयो आहे, हिन जो मुसन्निफ़ केरु आहे, हिनखे कंहिं लिखियो, किथां आयो, जंहिंजी हेॾी बरकत, जंहिंजो हेॾो शान, जंहिं क़ुरान मजीद जो एॾो शान आहे, एॾो बरकत वारो रब जो क़ुरान आहे, जंहिंजो ॾिसण जो रहमत आहे, जंहिंखे ॿुधण जो रहमत आहे, जंहिं क़ुरान जी तिलावत करण जो रहमत आहे, क़ुरान खे चुमण जो रहमत, क़ुरान खे सीने सां लॻाइण जो रहमत आहे।
एडो कुरान बरकत वारो एडो कुरान रहमत वारो पहिरियां त इन शइ जो तारुफ पुछूं भई कुरान मजीद एडो रहमत ऐं बरकत वारो जो किताब बणियो आहे त ही आयो चो किथां आयो कंहिं मोकिलियो इन कुरान मजीद जो तारुफ जो रब जी ज़ात पाण थी कराए रब फरमाए तो मां तो तव्हांखे जो तारुफ करायां तव्हां ॿियनि खां छो था पुछो त किथां आयो कीअं आयो कंहिं मोकिलियो हिन जो मुसन्निफ़ केरु आहे रब तबारक व तआला कुरान में तो फरमाए तंज़ीलुम मिर रब्बिल आलमीन अल्लाह कुरान में तो फरमाए त हिन कुरान के रब फरमाए तो त मां मोकिलियो खुदा जा बाना छो था पंहिंजे बच्चनि जी ज़िंदगी विझाए छो था जेको पंहिंजे लाइ पिटूं खणो पंहिंजे बच्चनि जूं अल्लाह कुरान में तो फरमाए त हिन कुरान के रब फरमाए तो त मां मोकिलियो आहे हे मुंहिंजो किताब आहे हिन जो मुसन्निफ़ बि रब तो फरमाए त मां आहियां पहिरियां हिन कुरान मजीद खे जेकॾहिं पढ़ियो आहे त रब पंहिंजी कुदरत वारी ज़बान सां रब फरमाए थो त हिन खे मां रब पढ़ियो जंहिंखे अल्लाह पढ़े हिन जो नालो छा आहे ॿियो कुरान शरीफ़ ऐं ॿियो नालो कहिड़ो कलाम कलाम जी माना छा आहे अल्लाह जी गुफ़्तगू अल्लाह जो कलाम चवंदा आहियो न कलाम अल्लाह हिन जो तारुफ इहो आहे भला वरी उन जाते तहां सां जे ज़हन में आ ॻाल्हि ईंदी त रब ताला किथे मथे अर्श ते वेठो आहे हाणे उतां हिन क़ुरान मजीद खे खणी केरु आयो कंहिं एॾे जेको आहे दुनिया में हिन खे पहुचायो हिन जो खणी अचण वारो तूं केरु आयो उहो बि रब तबारक व तआला पाण थो ॿुधाए त जंहिंजे ज़रिए सां मां तव्हां ॾे पंहिंजो किताब मोकिलियो आहे अल्लाह फरमाए थो नज़ल बिहिर रूहुल अमीन अल्लाह कुरान में तो फरमाए त हिनखे खणी अचण वारो बि मामूली शइ कोन्हे का उहो मां रब वटां हिनखे खणी आयो आहे जेको सभिनी मलाइकनि जो सरदार आहे जंहिंजो नालो आहे जो जिब्राईल उहो जिब्राईल ॿीं जो रब खां खणी आयो मां सलामत खणी आयो वॾे अदब ऐं एतराम सां खणी आयो भला खणी त आयो माना उहो क़ुरान मजीद ते ॾिनई कंहिंखे हवाले कंहिंजे करे वियो उन जे लाइ बि रब क़ुरान में तो फरमाए त पहिरियां ही क़ुरान मजीद जेकॾहिं रब जे तरफ़ां आयो नाज़िल थियो तुंहिंजो सोणे हुज़ूर अलैहिस्सलात सलाम जी दिल मुबारक ते नाज़िल जंहिं हुज़ूर ते नाज़िल थियो आहे उहो असांजो नबी
खणी आयो किथां रब खणी केर आयो जिब्राइल नाज़िल कहते ये मामूली शे उनके ता मिड़ई किताब जय हुजूर सुने ते नाज़िल थियो आओ जो नबी असांजो सुनो जो रहमत आलम नबी खातमन नबी इमामुल अंबिया जो नबी मां उन हुजूर सोने जो शान जिक्र बयान कयां मां हुजूर सोने जा मोजज़ात बयान कयां मां हुजूर सोने जी जको हुस्न जमाल ते जिक्र मावी गानाया हुजूर सोने जी जको पगर मुबारक ते गानाया अजीज दोस्तों यो सजी रात फुटी विंदी पर मुझे हुजूर सोने जे सुन्नत ऐं सीरत ऐं हुस्न ऐं जमाल जो बयान जो खुटी नथो एडो जंहिंखे अॼु तव्हां सां वेड़े सेड़े या त मस्जिद जे कंहिं जारे में जीअं हो ढकिया पिया या वरी अॼु तव्हां सां पंहिंजे घरनि में पोतियूं पाराए क़ुरान खे ढके उते रखी छॾी अज तहां सां कुरान मजीद जो अदबिन में समझो आज कुरान मजीद जी तव्हां सां इज्जत आई तव्हां सां जो कुरान जो मकसद यो समझो आओ तो कुरान मजीद जे मथा करब तू बाण तव्हां सां कुरान जो हक समझो कुरान के गुलन जो कंजो पाराण सां तव्हां जो कुरान जो हक सही अदब समझो पींगे में लोडण तव्हां सां जो कुरान जी इज्जत समझी आओ या वरी असां छा कंदा आहियूं जेकर ब माण्हू पाण में विड़ी पवंदा आहिनि त हिकिड़े जे टिकण ते कुरान रखंदा आहियूं बाबा खण कुरान त ख़बर पवे या वरी कंहिंजी चोरी थी वेंदी आहे पोइ खण कुरान बगल में पोइ कुरान खे दर दर ते रुलाईंदा वतंदा आहियूं त मुंहिंजी ढगी चोरी थी वई आहे मुंहिंजी बकरी चोरी थी वई आहे कुरान जे वास्ते मोटाए यो मकसद आहे या वरी जेकर कंदे चट्टी बट्टी पड़ी वने फैसले में ओ बाबा तो गुनाह के वा तो ते चट्टिया पूरी कुरान में के माफ इने जे ला कुरान दो करे पूरी कुरान कुरान जो मकसद यो अजीज दोस्तों ये कुरान अल्लाह जी वडे खां वडी रब ता असा के नेमत अता कन फरमाया पर इन कुरान जो असा इन जे करे वेचारे के जनन जो अफसोस है कुरान तेरी जानने वाले न रहे जिन सितारों का तू ताज था वो सितारे न रहे अफसोस कुरान की जान वाला व्या कुरान की जान समझण वाला साहब उन्हनि समझो कुरान छाए उन्हनि समझो त ये केड़ी नेमत आ बच्चा छोपे कुर्बान कयो माल छोपे कुर्बान कयो पंहिंजी जान इन कुरान ता छोपे कुर्बान कयो
हुनन कुरान के समझो कुरान चाहे असां इहो कुरान के समझो कुरान के पोथियूं पारायणियूं ॿारनि खे पढ़ाइणो न आहे बच्चन के कुरान जी तालीम पढ़ाइणी न आहे रखणो आहे पोथियूं पारायणियूं आहिनि या जीअं मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां मुख्तसर मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां त इन क़ुरान मजीद जा बि तव्हां सां ते जो हक़ आहिनि जियां औलाद जा बेमो दे कौनान घरवारी जो मुर्स दे कौनो आओ मुर्स जो ज़ाल दे कौनो आओ पी जो पुत्र दे कौनो आओ एड़े लिहाज़ सां पाड़े वारे जा पाड़े वारे दे कौनान अज़ीज़ दोस्तो जियां तव्हां सां दुनिया जे अंदर चवंदा आहियूं त बा औलाद जा बेमा ते हक़ आहिनि एड़े लिहाज़ सां जो इन क़ुरान मजीद जा बि कुरान मां तव्हां खां पुछां थो जेकॾहिं तव्हां औलाद जा हक़ पूरा न कंदो न ॾींदो त उहो पुट तोखे छॾींदो ज़ाल जा हक़ पूरा न कंदे या माई वेंदई पी के पाड़े वारे के पूरी चंगे मुर्स वटि फैसलो पछाड़ी में कोरत जेकर उन्हनि जा हक़ नथा पूरा कयूं ना शिकायत पर हिन कुरान मजीद जा जो तुंहिंजे मथां हक़ आहिनि जेकर तूं उहे कुरान जा हक़ पूरा न करीं त तूं क़यामत जे ॾींहुं बचंदे उन्हें जाते की खिदमत में अर्ज़ कयां अज़ीज़ दोस्तों मुख्तसर अंदाज में तो कुरान शरीफ जो पेरे नंबर ते तां ते अगे इहो आओ त असां तव्हां इन कुरान मजीद ते ईमान आणियो त ही अल्लाह जो किताब सचो किताब हिन कुरान मजीद जे जुमले में भी शक कोने को हिन कुरान मजीद जी आयत में भी शक कोने को हिन कुरान मजीद जी ज़बर हिन ज़ेरन पेश में भी शक कोने को छाजे करे जो हिन कुरान शरीफ जी सफ़ाई अल्लाह ताला पाण जो कुरान में ॾेई छॾियां ला रैब फी अल्लाह कुरान में पाण तो कुरान शरीफ जी सफ़ाई ॼण फरमाए देन मुझे कुरान में रब तो फरमाए त ज़रे जो भी शक कोन आए ज़ालिकल किताब ला रैब शक शुबो न आहे मता को इन कुरान में शक करे खुटला बकरी खाई वई किथां गोलियो बकरी जे पेट मां अल्लाह इन कुरान के नाज़िल मां कयो आहे इन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो क़यामत ताईं रब जो मोहम्मद मूं खणी छॾियो जिब्राइल अमीन खणी आयो इन कुरान मजीद जे अंदर को शक कोने न 29 सिपारा कुरान हुयो न 31 सिपारा कुरान हुयो कुरान मजीद जो रब जे तरफा जिब्राइल अमीन खणी आयो ओ 30 सिपारा हुयो ऐं उहे 30 सिपारा बा सलामत जिब्राइल जो सोने हुजूर अलैहिस्सलाम ते पहुंचा को शक ना है कुरान तेरे नंबर ते तहां सागे जो ईमान आणो आ तो कुरान में शक कोने वरी उन खां बाद में माता जी खिदमत में अर्ज़ कयां अज़ीज़ दोस्तों जो कुरान में भला जो रब लिखियो आ यो भी सब सच्चो आ कुरान सच्चो आ
जेको कुरान जे अंदर आहे वो सब सच्चो आहे। कुरान सच्चो, कुरान जो सब गालियों सच्चो। कुरान जे अंदर नमाज जो जिक्र आहे, पढ़ंदा आहियो घणी हमारे नमाज पढ़ंदो आहे घणी कुरान में छा लिखियल आहे जुमो बस कुरान सच्चो नमाज जेका कुरान जे अंदर आहे उहा तोखे पढ़णी न पढ़ंदे तो तू कुरान के केड़ो मञो तू तो चई तो कुरान सच्चो आ मां कुरान ते ईमान आंदो आ जो कुछ कुरान जे अंदर आ वो सच्चा कुरान च तो नमाज कुरान सच्चो आ कुरान जे अंदर पर्दे जो हुक्म पर्दो कयो हाणे जेकर तू पर्दो न कराई पांजी घरवारी न्याणी भेण बच्चन के पर्दो न कराई तो कुरान ते तो किए ईमान आंदो कुरान सच्चो कुरान में हुक्म पर्दो कुरान सच्चो कुरान में हुक्म रमजान जा रोजा हाणे अचे पियो करीब रमजान चंद ॾींहनि खां पोइ रमजान यारनि जा कम ॾिसिजो रोज़ायत घणा बेरोज़ायत घणा होटलूं रेड़ा फ्रूट चायूं सब बाजार में हलनि इल्ला माशाअल्लाह चंद माण्हुनि खे रोज़ा को केड़ो बहानो रोज़ा को कुरान सच्चो रोज़ा सच्चा इन्हें जे करे मार्ज क्या मैं अजीज कुरान में नमाज जो जिक्र कुरान में रोज़न जो जिक्र कुरान में ज़कात जो जिक्र कुरान में हज जो जिक्र ये सब सच्चा हज भी सच्चो ज़कात भी सच्ची रोज़ा भी सच्चा कुरान सां ताके जो कूड़ खां झलियो जो कुरान सच्चो असां कूड़ न ॻाल्हायूं कुरान तव्हां सां के व्याज खां झलियो आओ कुरान जे अंदर व्याज जो जिक्र थियल आओ कुरान सां ताके शराब को झलियो आओ कुरान जे अंदर शराब जो जिक्र आओ अजीज दोस्तो जेके भी कुरान जे अंदर जिक्र थियल जो सब सच्चो आ कुरान सच्चो आ त सब ॻाल्हियूं जो सच्चो सब कंदे फायदो न कंदे उन्हें जो नुकसान उन्होंने माण्हुनि जे लाइ अल्लाह कुरान में तो फरमाए क्या मजूरी थींदो कुरान छो कुरान न ॿुधो कुरान न पढ़ियो पंहिंजे बच्चन के कुरान को न पढ़ायो दुनिया के लालच में अची विया दुनिया की मोहब्बत में अची विया दुनिया के हिरस में अची विया मुंहिंजो पुटु सही ॼाण सूबेदार थींदो मुंहिंजो पुटु सही ॼाण क्लार्क थींदो मुंहिंजो पुटु सही तपेदार थींदो मुंहिंजो पुटु सही मुख्तियारकार थींदो छोरो स्कूल लाइ वञे अलाए न वञे वाट तो भुगड़ा खाई मोटी आयो पिण बकलियूं पे दोणे त ॼाण मुंहिंजो पुटु जेको आहे तपेदार थींदो पढ़ण खां पोइ नौकरी कान मिली वञे तो धिका रोड ते खाईंदो अजीज दोस्तो तव्हां सां पंहिंजे बच्चनि जी ज़िंदगी में तबाही बर्बाद करे छॾी आओ अल्लाह कुरान में तो फरमाए क़यामत जो ॾींहुं थींदो जो उन्हनि माण्हुनि ते जिन रब जे कुरान के छॾियो जो उन्हनि ते अल्लाह जो रसूल जो पाण रब जे अॻियां दाही जंहिंते अल्लाह जो रसूल दाहे रब जे अॻियां कोरट में वो माण्हू अल्लाह जे अज़ाब खां बची सके तो ॿुधायो
दाइण वारो अल्लाह जो रसूल अल्लाह कुरान में दो फरमाया वकाल रसूल या रब्बी इन्नकम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा। अल्लाह कुरान में दो फरमाए क्या मजूरी थींदो माला जो सुनो हुजूरी लो। अल्लाह फरमा तो मां रब जे अॻियां उन पंहिंजी उम्मत पंहिंजी क़ौम जे मथां दाईंदो जिन दुनिया में रब जे क़ुरान खे छॾे ॾिनो। अल्लाह फरमा तो हुजूर सुनो चवंदो मुंहिंजा रब मुंहिंजी क़ौम मुंहिंजा अल्लाह उहे मां मुहम्मद जा उम्मती आहिनि। दुनिया जे अंदर मां रब तुंहिंजे क़ुरान खे नन छॾे ॾिनो। मोबाइल जे लाइ टाइम आहे, अखबार जे लाइ टाइम आहे, होटल ते वेहण जे लाइ टाइम आहे, यारनि सां कचहरी जे लाइ टाइम आहे, दुकान ते वञण जे लाइ टाइम आहे, दुनिया जा कमकार सभु कंदा आहियो पर रब क़ुरान में तो फरमाए हुजूर जो न मानदे तो मुंहिंजा रब हिननि तुंहिंजे क़ुरान खे छॾे ॾिनो। इत्तखज़ू हाज़ल क़ुरान महजूरा। छॾे क़ुरान पढ़ंदासीं छा मिलंदो? कहिड़ी नौकरी मिलंदी? कहिड़ो जेको आहे मुख्तियार कार थींदो? कौन पढ़ाई? कुरान तो फरमाए क़यामत जे ॾींहुं हुजूर उन्हनि माण्हुनि अज़ीज़ दोस्तों उहे माण्हू अल्लाह जे अज़ाब सां पंहिंजे बच्चन खे कुरान पढ़ायो। तव्हां पाण पढ़ो, पंहिंजे घरनि में कुरान जी तिलावत कंदा कयो। पंहिंजी अंबड़ियूं अदड़ियूं जॾहिं कुरान पढ़ंदियूं त घर में बि कुरान जी तिलावत थींदी न। पर जॾहिं तुंहिंजियूं अदड़ियूं अंबड़ियूं औलाद तुंहिंजो कुरान पढ़ियल ई न आहे त केरु घर में कुरान पढ़े? कीअं तुंहिंजे घर में रहमत अचे? पहिरें नंबर ते कुरान जो हक़ इहो। कुरान ते ईमान आणियो त अल्लाह जो किताब सच्चो किताब रब जी तरफ़ां। ॿियो कुरान मजीद जो कीअं आहे त कुरान जी तिलावत कयूं, कुरान खे पढ़ूं। सुबह जो निंड मां उथो पहिरियां पहिरियां रब जी ज़ात खे सजदो करजो तूं उन जो बानो आहीं। उन तोखे पैदा कयो आहे। अल्लाह इंसान ज़ात खे जेकॾहिं पैदा कयो आहे त सिर्फ़ ऐं सिर्फ़ इंसान जे पैदाश जो मक़सदु आहे चवण जी सुबह सां उथो रब जी ज़ात खे सजदो कयो, उन जी तारीफ़ कयो, उन जो हम्द कयो। उन खां बाद में वरी रब जो कुरान खोले वरी रब जे कुरान जी तिलावत कयो। सिपारो तिलावत करे सघी अधु सिपारो एनी पर जो रब जे कुरान जी तिलावत कंदा कयो। कुरान पढ़ण केतिरो सवाब आहे, अखबार पढ़ण केतिरो सवाब आहे, मोबाइल सॼी रात मोबाइल नौजवान बेचारा अर्थ थियल आहिनि मोबाइल में पर कुरान जा बि कमल ई ॾिसंदा छा आहियो मोबाइल में? मां तव्हां खां पुछां थो हिन मोबाइल में तव्हां ॾिसो छा था? कुरान ॿुधंदा आहियो, मौलवियुनि जूं तक़रीरूं ॿुधंदा आहियो, उबता सुबता ड्रामा फोटो उबती सुबतियूं ॻाल्हियूं। ओए
हुजूर अलैहिस्सलाम फरमांदा कुरान पढ़ण एडो वडो सवाब साईं जन फरमांदा मन कर हरफन मिन किताबिल्लाह फलहु हसनतुन वल हसनतु बिअशरि अम्सालिहा ला अक़ूलु अलिफ लाम हरफुन अलिफुन हरफुन वलामुन हरफुन वमीमुन हरफुन ओ कमा काल साईं जन फरमांदा हे रब वारो किताब कुरान एडो धर्म तारो एडो त बरकत वारो एडो त रब जो न बाने पढ़ण वारे ते राज़ी थींदो बानो जेॾी महिल रब जो कुरान खोले वेही कुरान पढ़ण तो शुरू करे हुजूर अलैहिस्सलाम फरमांदा जा रब जे बाने हिकड़ो कुरान मजीद जो अखर पढ़ियो अल्लाह जो न बाने के हिकड़े कुरान मजीद जे अखर पढ़ण जे अल्लाह जो न जे दफ्तर में जो रब ने क्यों लिखण फरमाईंदो जोर सां चो सुभान अल्लाह मां दुआ करम जल्दी साईं जन फरमाईंदा त मां ये नथो चवां त अलिफ लाम मीम में हिकड़ो अखर आ बस तां के इन जो 10 में लंदियूं न साईं जन फरमाईंदा अलिफ जुदा खरा लाम जुदा खरा मीम जुदा खरा हाने ज रब जे बाने रुगो कुरान जी एतरी तिलावत कई अलिफ लाम मीम पढ़ी हुजूर अलैहिस्सलाम फरमान था अल्लाह उन बाने जे दफ्तर में 30 नेकियूं लिखराइण फरमाईंदो आ 30 गुनाह माफ 30 अल्लाह साईं उन बाने जा जन्नत में जो दर्जा बुलंद कर फरमाईंदो अलिफ लाम पर अन्या भी उलमा इन जे गहराई में विया आहिनि कीअं उलमा था चवनि अलिफ में 3 अखर आहिनि अलिफ लाम मीम उलमा लिखंदा ईअं न रुगो 3 न उलमा लिखंदा त अलिफ में 3 अखर लाम में 3 अखर मीम में 3 अखर जंहिं रब जे बाने अलिफ लाम मीम रुगो पढ़ियो अल्लाह जो उन बाने जे दफ्तर में 90 नेकियूं लिखराइण फरमाईंदो आ 90 अल्लाह उन बाने जा गुनाह माफ करण फरमाईंदो आ 90 अल्लाह से बाने जा जन्नत में दर्जा बुलंद कर कुरान के तो ये मामूली समझो अच्छा बड़ी किताब अजीज दोस्तों ये एडो रहमत अज वायदो कयो त इंशाअल्लाह कुरान की तिलावत कंदासे पांजे बच्चन के कुरान पढ़ाईंदासे ब मुख्तसर क्या टियों हक कुरान जो केड़ो टियों हक कुरान मजीद जो असा तवा ते आए कुरान शरीफ जो ॿुधण कुरान के समझण कुरान ते अमल करण यो कुरान जो हक हाने हिकड़ा त ॿुधण कोन आया हला ता ॿुधण आया आयो वरी समझो न समझंदा पोरी असा राम कुरान दरिया समझगा मथे आ अल्लाह से कुरान में छा तो चे वलकद यस्सरनल कुरान लिद्दिक्र अल्लाह फरमाए तुम तो कुरान के तांजे ला आसान अंग्रेजी बोली तो के समझ में अची वई साइंस वो अब तो के समझ में अची वई अल्लाह वरी ॿिया कहिड़ा सब्जेक्ट जेके पढ़ाईंदा आहिनि ये तू सब समझी में कुरान तो के समझ में कुरान ॾुखियो
एडा एडा छोकरा अंग्रेजी गा तो के कुरान समझ में कोन आए मोटरसाइकिल ठाण सिखी वे कार बनी टुकड़ा करे गंडे उआ सिखी वे मोबाइल हलाण सिखी वे मोबाइल ड्राइवरी ठाण सिखी वे मैसेज हलाण सिखी वे व्हाट्सएप हलाण सिखी वे कुरान न तो समझ में अचे कुरान अल्लाह से कुरान में दो फरमाए लाओ कुन्ना नस्माउ औ नाकिल मा कुन्ना फी असाबिस अल्लाह कुरान में फरमाए तो क्या मर्जोड़ी दींदो ओ मानू जिन दुनिया में कुरान न बुधो वरी बुधण खां पोइ कुरान न समझऊं बुधियूं हलिया विया अल्लाह कुरान में दो फरमाए क़यामत जे ॾींहुं जना उहे माण्हू जहन्नम जी बाहि में वेंदा जहन्नम जो सईर वारो तबको उन्हनि न ॿुधण वारनि खे उन सईर वारे तबके में सॼो वेंदो अल्लाह फरमाईंदो चवंदा है अफ़सोस है अरमान है जेकर दुनिया में कुरान ॿुधूं ॿुधण खां बाद में वरी समझी अचूं कुरान छा पियो कुरान ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि जो कुरान खणी आयो अल्लाह फरमाईंदो माण्हू रड़ियूं दाऊं पिया कंदा पर उन ॾींहुं जो उन्हनि खे रड़नि दाउन करण मां जो कोई फ़ाइदो न बुद्धो समझो और जी कुरान चवे ये कई ये कुरान जा टे हक आहिनि तव्हां ते न पूरा कंदे जीअं ॿियनि जा हक न कयूं पुछाणो माता जी खिदमत में हिकड़ी आयत हिकड़ी हदीस अल्लाह से कुरान में तो फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून अल्लाह फरमाए तो इन कुरान के नाज़िल मां कयो आ इन जे हिफाज़त जो ज़िम्मो रब क़यामत ताईं फरमादो तो मूं जिखा अल्लाह हिफाज़त कराए अमीरन जा बार नथा अचन सेठन जा बार नथा अचन मास्तरन जा बार नथा अचन गरीबन जा मिस्कीनन जा मजदूरन जा धनारन जा जेके तगारी खान वारा उन्हन जा बच्चा मदरसे में आया कुरान जा हाफिज आलिम मुफ्ती शेखुल हदीस मुसल्ले ते इमाम बणजी करे तोके नमाज जंखे रब नसीब करे जंखे अल्लाह घुरे हुजूर अलैहिस्सलाम फरमाइंदा खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम साईं फरमाइंदा खैर केरा भलो केरा तू बता तू चंदे कोठ जो वडेरो नौकरी से ओने वठी दुनिया मुते एडो मेहरबान आहे नालियूं से वडेरे मुके तारा भलो दिसी भलो फलाणो माण्हू भलो आ हुजूर अलैहिस्सलाम दा फरमान खैर केरा भलो केरा हाने जेके हुजूर भलो चवे उहो भलो या जेके तू भलो चवी उहो भलो जेके हुजूर चवे हुजूर अलैहिस्सलाम फरमांदा खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम मुझे हुजूर सोने जी फतवा आहे त सॼी दुनिया में हुजूर अलैहिस्सलाम फरमांदा जेकर तव्हां खे खैर ॾिसणो हो तव्हां खे भलो माण्हू ॾिसणो हो मुंहिंजो हुजूर सोनो तो फरमाए सॼी दुनिया में जेकर भले में भलो इंसान आ त हुजूर अलैहिस्सलाम फरमांदा उहो इंसान भलो आ जेको खैरुकुम मन तअल्लमल कुरान व वो भले में भलो आ जो कुरान सिखे हुजूर फरमायो उन का बाद में वरी ॿियनि खे सिखारे सॼी दुनिया में हुजूर तो फरमाए भलो ई जगे हुजूर जे तो भलो कोई भलो आ न तो ता पंहिंजे बच्चन के भलो करण चाहियो था केड़ा केड़ा मां दुआ घुरा साईं वारी करे पढ़ाईंदा घणा पुट दई
तू पाण पढ़ तू पढ़ंदे पाण हथ न खयो तू पढ़ंदे आ पुट के पढ़ाईंदे मां एकड़ी जादे वाइज कयो ये वाइज करदे कुरान जी फजीलत दे बाबा को पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ाईंदो तो सॼे इन जलसे मां हिकड़े हथ खयो सही मां पढ़ाई मां जो पुट घणा दई जी मां शादी को मुझे दिल भी तो बदिया मुझे दुआ है अल्लाह से तवा सा सभिनी जे अचण वञण ॿुधण खे क़बूल मंज़ूर मक़बूल फरमाए अल्लाह से तवा सा सभिनी के पंहिंजे बच्चन के कुरान शरीफ जे पढ़ाइण जी तौफीक नसीब अता फरमाए जिन दोस्तन असा जे बिरादरम कारी साहब सा मस्जिद में मदरसे में जलसे में जिन भी ताउन कयो इन वक्त ताईं या अज इन प्रोग्राम में अल्लाह उन जे माल रिज़्क बच्चन में बरकत फरमाए अल्लाह उन जे सब के खैरात के कबूल फरमाए आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।